शाम जा 4 पिया थियनि। यूनिवर्सिटी 15 मिनट जो पंधा 5 गाॾी अथसि। हिन महिल ताईं त हुनखे अची वञणु घुरिजे हा। अचण वारी हूंदी, मथां को कम पइजी वियो हुजेसि। ज़मानो ख़राब आहे, सम्झाइसि त यूनिवर्सिटी ऑफ थियण शर्ती घर हली अचे। अचे त सम्झायांसि थी, तूं परेशान न थी। ही पैसा फोन भी नथी खणे। कोमल मुझो अकेलो औलाद आहे, वो मुझी धीअ भी आहे त पुट भी। भला छा थियो अथई अॼु? चयो मां न त अचे त सम्झायांसि थी। तो हथ मुंहुं धोई वठ, जेसी मां मानी लॻायां थी। न न, लंच आऊं करे आयो आहियां। हिकु दवाउनि जी कंपनी तरफ़ां होटल में लंच हो उते। शौकत, भला चांहि ठाहे वठां? न नोशी, मूड न आहे। अॼु भला छा थियो अथई? ॾिस नोशी, कोमल जो ये बिना जवाज़ घर खां ॿाहिरि रहण मूंखे बिल्कुलु पसंदि आहे। हा, वो लाडली आहे, हुनजी हर जाइज़ ऐं नाजाइज़ ख्वाहिश पूरी कयूं था। हुनखे अलॻि गाॾी वठी ॾिनी आहे त जे पब्लिक ट्रांसपोर्ट में धिका न खाए, पर वो घर खां ईअं ॿाहिरि रहे, इहो मूंखे बिल्कुलु पसंदि न आहे। कहिड़नि वहमनि अची वकोड़ियो अथई, मथां को कम पइजी वियो हुजेसि। फोन या मैसेज करे ॿुधाए बि सघे पई। ॾिस रोशन, आउं सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि आहियां। सुबुह जो ड्यूटी, शाम जो क्लिनिक, रात जो देर सां घर थो अचां। ये सॼी ज़िमेदारी तुंहिंजी आहे। ॾिस, भला इन मौज़ू ते उन सां ॻाल्हाइण मुंहिंजो सुठो लॻे थो? तूं अजीब वहमनि में आहे। कहिड़ो शक पियो अथई? 4 थिया आहिनि, मंझंदि जा, राति जा न। आउं शक नथो कयां, सिर्फ़ इहो थो चवां त इम्तिहान ॾे ऐं पोइ घर वेही रहे।